शहदादपुर में सिविल सोसाइटी पारां प्रोफेसर अजमल सावंत के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील शाद मंगी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, शहदादपुर में सान्यावंदन पारां शहीद प्रोफेसर अजमल सावंत के कातिलनि की गिरफ़्तारी के लिए एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, संदुनि छा चवणु आहे। शहीद डॉक्टर अजमल सावंत जा प्रोफेसर जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, जेके अॼु ॾींहं ताईं न थी चुका आहिनि। हेॾी स्टेट, हेॾी ताक़तवर रियासत, उन हूंदे बि हिकिड़ो शऊर जो क़त्लु थियो आहे, हिकिड़ो प्रोफेसर जो क़त्लु थियो आहे। ऐं उहो प्रोफेसर जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस में PhD करे फ्रांस मां, हू सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि जी, सिंध जे नौजवाननि जी ख़िदमत करण लाइ हिते यूनिवर्सिटी में अची जॉइनिंग कई। IB यूनिवर्सिटी में सखर में। उन खां पोइ हू पंहिंजे ॻोठ, पंहिंजे मामूल मुताबिक़ वञणु लॻो। उते जाइलनि शऊर खे क़त्लु करे विधो, कबीलाई जहिड़े जे सबबु ॼाणाए। हीउ जेको शऊर जो क़त्लु थिए पियो, इहो ख़तमु थियणु खपे ऐं कबीलाई जहिड़ा ख़तमु थियणु खपनि। प्रोफेसर अजमल हिकिड़ो मक़सदु खणी आयो, सिंध ऐं पाकिस्तान खे इल्म जी रोशनी ॾियणु आयो, जंहिंखे बेदर्दी सां क़त्लु कयो वियो आहे। उन जे लाइ असां सराबा एहतजाज आहियूं त उनजो इंसाफ़ कयो वञे। ऐं जेको सिंध में ॿ निज़ाम पिया हलनि, हिकिड़ो सरदारी निज़ाम, धाड़ेलनि जो राज आहे, रिट धाड़ेलनि जी क़ाइमु आहे, उन खे निज़ाम खे रद्द करे कानून जी रिट क़ाइमु कई वञे। क़त्ल ख़िलाफ़ हिकिड़ो एहतजाज करे रहिया आहियूं। हिकिड़ो नंढो एहतजाज आहे। असीं चऊं था त हीअ जेके शऊर जो क़त्लु करे रहियूं आहिनि, हीअ असांजे सिंध जो क़त्लु करे रहियूं आहिनि। जेको माण्हू इल्मु ॾिए थो, जेको सम्झ ॾिए थो, जेको अकुलु ॾिए थो, उहो चूंडे चूंडे माण्हू क़त्लु कया था वञनि। हीअ हिकिड़ो क़त्लु कोन थियो आहे, एतिरा ॿिया अलाए केतिरा ई क़त्ल थिया आहिनि। असीं चऊं था हिन शइ खे बुझो ॾिनो वञे फौरन। जेसी ताईं केटी जूं ज़मीनूं, सरदारी निज़ाम, वॾेर को निज़ाम या जागीदारी खे ख़तमु न कयो वेंदो, उन ख़तमु थियण जो हिकिड़ो ई हल आहे त उहे ज़मीनूं गरीब मिसकिन हारनि में विरायूं वञनि। अहिड़ो कानून पास कयो वञे, अहिड़ा इस्लाहात कया वञनि त जीअं इहे सरदारी निज़ाम, कबीलाई, जागीदारी ऐं वॾेर को निज़ाम ख़तमु थी सघे। जेसी ताईं इहे इस्लाहात न करे कबीलाई ऐं वॾेर को निज़ाम, जागीदारी ऐं सरदारी निज़ाम ख़तमु न कयो वेंदो, तेसी ताईं सिंध सुख न ॾिसी सघंदी। अजमल सावंत समेत डॉक्टर बीरबल या ॿिया जेके बि अहिड़ा नाजाइज़ क़त्ल कया विया आहिनि, अहम माण्हू सिंध जा शऊर, उन्हनि जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ही कहिड़ो क़बाइली सरदार आहे? ही क़बाइली सरदारनि खे ख़तमु थियणु घुरिजे। ऐं मुरादिर शाह खे अपील थो कयां, IG गुलाम नबी साहब खे अपील थो करियां त हिन ते नोटिस वठी हिन जी बाक़ाइदे बिल्कुलु रिपोर्ट इंक्वायरी कई वञे ऐं इन्हनि खे कातिलनि खे वॾे में वॾी सज़ा ॾिनी वञे। शहीद अजमल सावंत सिंध जो शऊर हुयो। सिंध में जेको आहे न, शहीद अजमल सावंत हिकिड़ो अनमोल इंसान हुयो, उनजो हिननि क़त्लु कयो आहे। असीं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं शहीद जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़, शहदादपुर।